सिंध हुकूमत जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते जे सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी चयो आहे त सिंध हुकूमत हर साल थर में थर स्पोर्ट्स फेस्टिवल मुनक़िद कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त सिंध हुकूमत थर फेस्टिवल खे सालियाने कैलेंडर में पिणु शामिल करे छॾियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु मारवी स्पोर्ट्स ग्राउंड मिठी में सिंध हुकूमत जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते पारां 2 ॾींहनि वारे मुनक़िद कयल थर स्पोर्ट्स फेस्टिवल जी पुॼाणी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त थर फेस्टिवल थर पार्कर जे माण्हुनि ख़ासि तौर ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद थींदो। हुन चयो त थर फेस्टिवल में थर पार्कर जी छोकिरियुनि ऐं छोकिरनि जे वॾे अंग में शिरकत ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर थर पार्कर अब्दुल हलीम जागीरानी ॻाल्हाईंदे चयो त थर पार्कर सिंध जे ॿियनि ज़िलनि जी भेट में पोइते पयल ज़िलो आहे, जंहिंखे तरक़ी वठाइण लाइ ज़िले इंतज़ामिया पारां भरपूर कोशिशूं वरितियूं पयूं वञनि। तक़रीब में सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी 12 मुख़्तलिफ़ रांदियुनि जे मुक़ाबलनि में विनर ऐं रनर अप टीमुनि में ट्रॉफ़ियूं ऐं 5 लख खां वधीक रोक इनाम ऐं सर्टिफिकेट विरहाया। 2 ॾींहनि वारे थर स्पोर्ट्स फेस्टिवल जे मुक़ाबलनि में गर्ल्स जे रस्साकुशी कैटेगरी में गर्ल्स हाई स्कूल इस्लाम कोट मैदान मारियो। गर्ल्स जी मंझवटी मुक़ाबले में नॉर्थ कॉलोनी गर्ल्स हाई स्कूल मैदान मारियो। गर्ल्स क्रिकेट कैटेगरी में नॉर्थ कॉलोनी हाई स्कूल मिठी फाइनल खटे ट्रॉफ़ी पंहिंजे नाले कई। बॉयज़ जी कैटेगरी में वंजवटी जो मुक़ाबलो बाखवा स्कूल खटे छॾियो। बॉयज़ कोरी कोरी मुक़ाबले में न्यू ब्राइट फ्यूचर मिठी मुक़ाबलो खटे छॾियो। थर स्पोर्ट्स फेस्टिवल में मल मुक़ाबले में उमरकोट जे पहलवान लाला अब्दुल्ला पठान मैदान मारे पहिरीं पोज़ीशन हासिल करे 50,000 कैश इनाम खटे वरितो। थर स्पोर्ट्स फेस्टिवल शूटिंग बॉल गेम जे फाइनल में लाशारी क्लब मीरपुर ख़ास बलोच क्लब मिठी खे हाराए चैंपियनशिप ट्रॉफ़ी पंहिंजे नाले कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची